हिन वक्त गैर मामूली हीट वेव जो सिलसिलो जारी है। शदीद गर्मी जा ॾिहाड़ा आहिनि। शदीद गर्मी वारनि ॾिहाड़नि में बदतरीन लोड शेडिंग जो सिलसिलो है उन में हाँ तमाम घनी वात थी चुकी है। जेतोणीक हुकूमती दावाऊं ये साम्हूं अचनि पयूं त अॼु खां जेको लोड शेडिंग जो ड्यूरेशन बुधाया पे वने पूरे मुल्क अंदर ॼाणाया पे वने तो वो 3 खां 3.5 कलाकनि जे विच में रहंदो। उन खां पोइ ॼाणाया पियो आहे त 15 जून ताईं ही बरक़रार रहंदो ऐं 16 जून खां पोइ उन सिलसिले में अञा वधीक घटिताई ईंदी। हंगामी बुनियादनि ते प्राइम मिनिस्टर साहब जी हिदायतुनि खां पोइ कुछ अहम फ़ैसिला वरिता विया आहिनि। जेके प्रोजेक्ट्स आहिनि, पाणी जा जेके मनसूबा आहिनि, उन्हनि ते कम जो आगाज़ कयो वियो आहे ऐं उन हवाले सां गॾोगॾु बिजली जे हवाले सां ॼाणायो पियो वञे त उन्हनि मनसूबनि खे तकिड़ो बुनियादनि ते तेज़ कयो वियो आहे त जीअं जेका हिन वक्त ये मसइलो आहे घटाए सघिजे। पर उन्हनि हुकूमती दावाउनि जे उबतड़ जेके ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि उहे कुझु ॿियूं ई आहिनि। मुख़्तलिफ़ एरियाज़ खां कराची समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि खां जेके रिपोर्ट्स साम्हूं अचनि पियूं इहो ॿुधाइनि पियूं त इन्हनि दावाउनि जे उबतड़ अॼु खां जेको ॿुधायो पियो वियो त लोड शेडिंग घटि बि लोड शेडिंग अञा वेतर वधी आहे। उहे इलाइक़ा जिते अॻु 3 कलाक थिए पई हाणे 6 कलाक थिए पई, जिते 6 कलाक थिए पई हाणे उते उहो जेको लोड शेडिंग जो टाइम हो उहो 6 कलाकनि खां 8 कलाकनि ताईं वञी पहुतो आहे। ही सूरत हाल आहे। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम खे बि फोकस कंदासीं इन क्राइसिस जे हवाले सां। ओचितो जेको ही क्राइसिस साम्हूं आयो आहे ऐं उन समेत हुकूमत ॼाणाए पई त माशी क्राइसिस हुजे, बिजली वारो ही क्राइसिस हुजे, असीं इन खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहियूं ऐं उन लाइ असीं ग्रैंड हिकिड़े डायलॉग जो आगाज़ किया है जैसां असीं मसइलनि खे हल कंदासीं। ही केतिरो मईशत के सहारो ॾेई सघंदो, ही ग्रैंड डायलॉग अॼोके प्रोग्राम में उनखे भी डिस्कस कंदासीं। उन सां गॾोगॾु नाज़रीन, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ वारनि इस्तीफ़ा ॾिना आहिनि न ॾिना आहिनि, उनजो स्टेटस छा आहे। कुछ ख़बरूं ये साम्हूं अचनि पियूं त कल्ह पार्टी जो इंटरनल हिकिड़ो इजलास थियो आहे ऐं उन इजलास अंदर इख़्तिलाफ़ साम्हूं आया आहिनि इस्तीफ़नि वारे मामले ते। केतिरा अहिड़ा मेंबर्स आहिनि जिन इहा ॻाल्हि कई आहे त असीं चाहियूं था त वापसि वञूं। ही सियासी लिहाज़ खां फ़ैसिलो तमामु घणो ग़लति हो। अॼोके प्रोग्राम में उनखे भी डिस्कस कंदासीं। उन खां सवाइ जेके ही सादगीअ वारा स्टेप्स आहिनि, किफ़ायत शुआरी जी हुकूमत ॻाल्हि करे पई ऐं वफ़ाक़ी काबीना में अहम फ़ैसिला वरिता विया आहिनि। उन्हनि फ़ैसिलनि सां हुकूमत ही तासुर ॾियण में त कामयाब वही आहे त जेका हिन वक़्तु मौजूदा सूरत हाल आहे, एलीट क्लास पिणु उनजो ॿार जेको पए पियो उन बर्डन खे शेयर करे पई। पर इन खे शेयर करण सां गॾोगॾु, इन तासुर सां गॾोगॾु छा इहो जेको हिन वक़्तु अवाम मथां बर्डन आहे ही घटाइण में भी कामयाब थींदा, ये फ़ैसिला उन बर्डन के घटि करे सघंदा। अॼोके प्रोग्राम में उनखे भी डिस्कस कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि जो तारुफ़ सां कराईंदसि, मूंखे जॉइन कियो आहे फ़ोन लाइन ते मूंसां गॾु मौजूदु आहिनि हीर सोहू साहिबा, पाकिस्तान पीपल्स पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि, मूंसां गॾु फ़ोन लाइन ते मौजूदु आहिनि। हिन वक़्तु मूंसां गॾु सीनियर सहाफ़ी आहिनि, तजिया निगार आहिनि, मूंसां गॾु अदनान आदिल साहब, उहे पिणु मूंसां फ़ोन लाइन ते मौजूदु आहिनि। कुछ देर खां पोइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़, मुस्लिम लीग नून ऐं GDA जी नुमाइंदगी पिणु शामिल कंदासीं अॼोके प्रोग्राम में। अवां ॿिन्ही खे भलीकार थी चवां अॼोके प्रोग्राम में। ऐं हीर साहिबा, अदनान साहब जी इजाज़त सां अवां खां आगाज़ कयां थी। कुछ अहम फ़ैसिला अॼु वरिता विया आहिनि कैबिनेट में, पर उन ते अचण खां अॻु इहो ज़रूरु ॿुधाइजो त जेका सूरत हाल दावाऊं तमामु घणियूं साम्हूं अचनि पियूं, अवां हुकूमती टीम जो हिसो आयो, दावाऊं तमामु घणियूं साम्हूं अचनि, पर उहे ज़मीनी हक़ीक़तूं तमामु घणियूं उबतड़ आहिनि। कीअं हिन हुकूमत इन मामलनि खे हल कंदी, छाकाणि त ॾींहों ॾींहुं हिकु ग़रीब माण्हूअ जे लाइ, आम माण्हूअ जे लाइ सर्वाइव करणु ॾाढो ॾुखियो बणिजी वियो आहे। हेलो जी हीर साहिबा, मुंहिंजो आवाज़ तव्हां ताईं पहुचे पियो? जी जी सॉरी, तव्हां दोबारा रिपीट कजो सवाल खे। हीर साहिबा, मूं इहो चयो पिए त कैबिनेट कुझु अहम फ़ैसिला वरिता आहिनि ऐं ॼाणायो पियो वञे त फ़ैसिलनि जो असर कुझु ॾींहंनि में नज़र अचणु शुरू थींदा, पर फ़िलहाल जेके दावाऊं थियूं उहे बिजली बहरान खे वठी करे हुजनि, उहे माशी बहरान खे वठी करे हुजनि, उन्हनि दावाउनि जे उबतड़ ज़मीनी हक़ीक़तूं मुख़्तलिफ़ आहिनि। हिकु आम माण्हूअ जो सर्वाइवल ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। छा चवंदो अवां, कीअं हुकूमत हिन खे हल करण लाइ वञे पई? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुन में बिल्कुलु हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहो तमामु ॾुखी थी वई आहे ऐं ॾींहुं ब ॾींहुं ॾुखी थींदी वञे। यकीननि उन्हनि जा इम्पैक्ट तव्हां जॾहिं हुकूमतनि में अचो था, तव्हां जॾहिं फ़ैसिला करियो था त तव्हां उन्हनि जा इम्पैक्ट पोइ हिकिड़े ॾींहं जे लाइ, 2 ॾींहंनि जे लाइ, 3 ॾींहंनि जे लाइ, 6 महीननि जे लाइ न हूंदा आहिनि। तव्हांजा उहे फ़ैसिला 5 सालनि जे लाइ, 10 सालनि जे लाइ, तव्हांजे लाइ लॉन्ग टर्म लाइ फ़ैसिला थी वेंदा आहिनि। 3.5 सालनि जी हुकूमतनि में जेके फ़ैसिला कया विया उनजो असरात यकीननि अञा ईंदा, चाहे उहो IMF जा फ़ैसिला हुजनि, चाहे तव्हांजा माशी फ़ैसिला हुजनि, चाहे तव्हांजी इलेक्ट्रिसिटी जे हवाले सां हुजनि। असां ॾिठो त जॾहिं बि ॾाढी यकीन तव्हां चवंदा त हाणे तव्हां अची विया हुकूमत में ॻाल्हि था कयो, पर ग्राउंड रियलिटी सां इहा शइ आहे त छा 3.5 सालनि में कॾहिं
बिजली या लोड शेडिंग जे हवाले सां या इलेक्ट्रिसिटी खे वधाइण जे लाइ हिकु प्रोजेक्ट आया। छा तव्हां पंहिंजी इकोनॉमी खे बहितर करण जे लाइ के फ़ैसिला कया? छा तव्हां अहिड़ियूं शयूं कयूं जिन जी बहितरी अचे? असां सिर्फ़ु इहो ॾिठो त जेको अपोज़िशन जो कमु आहे उहो गवर्नमेंट कंदी रही ऐं 3 साल सिर्फ़ु गुज़िरियल हुकूमतनि ते तनक़ीद थींदी रही। गुज़िरियल हुकूमत कारनामा हुआ, सुठा हुआ, ख़राबु हुआ, सिर्फ़ु उहे ॻणप में ईंदा रहिया, जंहिंजी वजह सां तमामु ॾुखी सूरत हाल आहे। ऐं हिन वक़्तु सिर्फ़ु नाज़िया, आउं सम्झां थी त नाज़िया हीर सोहो MP आहे, सफ़र करे त तव्हां आम ॿुधायो त जेको मिडिल क्लास जो माण्हू आहे, जेको आम माण्हू आहे, उहो तमामु घणी ख़राबु सूरत हाल में अची वियो आहे। हिकु मुआशी बहरान में अची विया आहियूं। हुन में निकिरण जे लाइ टाइम लॻंदो ऐं जेके फ़ैसिला हुकूमत करे पई त असां अपर क्लास ते रखूं था, असां अशरफिया मौक़ जेके आहिनि उन्हनि ते कुझु बाड़ विझूं था, इहे शयूं शायदि पहिरीं दफ़ो थियूं आहिनि ऐं वजन खपे। ठीकु, पर हुन बार विझण सां ते असुल सवाल इहो बीहे थो हीर साहिबा त जेको बार अव्हां चओ पिया त अशराफिया ते असीं बार विझूं पिया, बार विझण सां अवाम मथां अवाम खे रिलीफ कीअं मिलंदो, थोरो उहो बि ॿुधाइजो, हुन ते रोशनी विझो, छाकाणि त बार बार ॼणाए पियो वञे त असीं मुश्किल फ़ैसिला वठूं पिया, पर हुननि मुश्किल फ़ैसिलनि जो समूरो बार अवाम ते नज़र अचे पियो। यकीन नज़र हिन वक़्तु 60 रुपया अगरि पेट्रोल वधियो आहे त हुनजो डायरेक्ट इनडायरेक्ट इम्पैक्ट आम आवाम ते पवे थो। हुनमें हुनजा फ़ैसिला बदकिस्मती आहे त थी वञनि था। तव्हां हिन वक़्तु मुआशी अहिड़े बहरान में अची विया आहियो, तव्हांजे निकिरनि तव्हांजी लेकिन जॾहिं तव्हांखे ॿियनि जा सख़्तु फ़ैसिला मञो था ऐं तव्हां पैसा वठो था त यकीन उन्हनि जा फ़ैसिला तव्हांखे मञणु पवंदा। इशराफिया जो जाम वॾा फ़ैसिलनि जो इम्पैक्ट थींदो। जेकॾहिं मसइला मिसाल ॾियां त जॾहिं तव्हां इशराफी जे लाइ या ब्यूरोक्रेसी जे लाइ बजट रखो था या MP MNA जे लाइ फैसिलिटीज़ रखो था, उनजी कटौती करियो था त उहो यकीनन उहो बार जेको आवाम ते वञे थो उनजी कटौती सां इम्पैक्ट पवंदो। असीं मिसाल कहिड़ी ॾियां त हिकिड़ो बजट आहे आम माण्हुनि जे लाइ डेवलपमेंट जो, तव्हां उन ते कटौती त करे छॾियो था, पर जेको इशराफी जो बजट आहे या MP MNA जो बजट आहे या उन्हनि जे लाइ फैसिलिटीज़ आहिनि उन ते तव्हां कटौती नथा आणियो, पर जेकर उन्हनि ते कटौती ईंदो त यकीनन उहो बजट जेको तव्हां डेवलपमेंट साइड जो आहे उनखे रिलीफ मिलंदो। तो असीं सम्झूं था त हुन में नाजा को डाउट कोन्हे त तमामु ॾुखियो मुल्क ते वक़्तु अची वियो आहे ऐं ॾुखिया फ़ैसिला थियनि पिया ऐं आउं उमेद थी करियां त जेके बि तव्हांजी हुकूमतूं उहे ॾुखिया फ़ैसिला उहे कनि जिन तां आवाम ते घटि भार अचे ऐं जेके बि हाई क्लास आहे अपर क्लास आहे इशराफिया उन्हनि ते वधीक भार अचे। टैक्स नेट अचे थो, तव्हांजो नयो बजट अचे थो, उन जा फ़ैसिला जेके आहिनि असीं दुआ कयूं त उहे वधि खां वधि उन्हनि शयुनि ते टैक्स लॻायो वञे। इम्पोर्ट एक्सपोर्ट जी जेके शयूं आहिनि जेके तव्हांजूं इम्पोर्ट अचनि थियूं उन्हनि ते टैक्स लॻायो वञे, छो त आम माण्हू त इम्पोर्ट जी शयूं त कोन थो यूज़ करे। आम माण्हू खे त हिन वक़्तु त चांहि खंडु पती खीर उन जी ई परेशानी में अची वियो आहे, त उन्हनि शयुनि ते जेतिरो वधीक शयूं इम्पैक्ट ईंदो उन टैक्स लॻंदो उन्हनि ते तव्हां पाबंदी लॻाईंदा त उनजो रिलीफ ऑटोमेटिकली आवाम जे लाइ वेंदो। ठीक, अदनान साहब आपकी तरफ आऊँगी। हीर साहबा का मौक़िफ़ आपने सुना। कुर्बानी वाली ईद में अभी 1 महीना है, लेकिन उससे पहले आवाम से जो कुर्बानियाँ मांगी जा रही हैं, जो एक्सपेक्ट की जा रही हैं, उनका सिलसिला बड़ा दराज होता जा रहा है। कैसे देखते हैं आप सूरत हाल को? जो हीर साहबा कह रही हैं कि ये मुश्किल फ़ैसले हैं ज़रूर, लेकिन ये बर्डन घटाएंगे आने वाले दिनों में आवाम पर, आप समझते हैं ऐसा होगा? बिल्कुल नहीं ऐसा होगा। आपको पता है कि इमरान खान भी यही कहते थे कि जब वो आए थे कि माजी की हुकूमतों की वजह से जो मुश्किलात हैं मैं उसको दूर कर रहा हूँ। ये भी यही बात कह रहे हैं। जब भी ये लोग हुकूमत में आते हैं तो माजी की हुकूमत को जिम्मेदार ठहराते हैं, फिर कहते हैं ये मुश्किल फैसले हैं। अगर ये इस वक्त अपोजिशन में होते तो ये कोहराम मचा देते कि हुकूमत ने तो तबाही मचा दी है। अब यही बात इमरान खान कर रहे हैं। सियासतदानों ने सबने मिलकर अवाम को बेवकूफ़ बनाया हुआ है। जब तक ये अमीर लोगों पर टैक्स नहीं लगाएंगे, ये बड़े जिम्मेदार पाकिस्तान के सारे मिलकर भी इतना टैक्स नहीं देते जितना कराची की कोई एक मार्केट से मिलता है हुकूमत को। ये जो 25 एकड़ से बड़े जिम्मेदार हैं, इनके बागात हैं, करोड़ों रुपए की आमदन है, ये इनकम टैक्स से मुस्तस्ना है। इन्होंने आइन में ही लिखा हुआ है, इसलिए कि ये इनकी अक्सरियत है बड़े बड़े वडेरों जिम्मेदारों की। ये वहां पर अपने पे टैक्स लगने नहीं देना चाहते। मुल्क में वेल्थ टैक्स हुआ करता था भुट्टो साहब के जमाने में, वो खत्म कर दिया गया। अगर आज वेल्थ टैक्स लगाएं अमीरों पे तो 100-200 अरब तो मामूली बात है, 1000-1500 अरब रुपए इकट्ठा हो सकता है। लेकिन ये अमीरों पे टैक्स नहीं लगाते, सारा जो बोझ है ये गरीबों पे मुंतकिल करते हैं। 40% पेट्रोल जो है मोटरसाइकिल वाले और रिक्शे वाले इस्तेमाल करते हैं।
तो उनकी तो शामत आ गई ना। 60 रुपए आपने पहले ही बढ़ा दिया एक और हफ्ते आज के फिर अंदर। इंदिया दिया है, फिर इशारा दिया है मिफ्ता साहब ने कि पेट्रोल आने वाले दिनों में बढ़ेगा जी, जी। 25-30 रुपए मजीद बढ़ाने का इनका इरादा है, चूंकि आज वो बहुत ज्यादा पेट्रोल पंपों पे लाइनें लग गई, बंद हो जी। गए, किल्लत हो अभी गई। तो तो अब तरदीद आ इन्होंने गई है मिफ्ता साहब की और मरियम औरंगजेब साहबा की जानिब से भी एक तरदीद तो आई है कि हम आज नहीं बढ़ा रहे, जी लेकिन आज आने नहीं वाले बढ़ा दिनों में रहे, जरूर लेकिन बढ़ेगा बढ़ाएंगे तो जी। सही। तो ये बात ये है कि ये लोग इसलिए टैक्स लगाते हैं कि इनको अमीरों पे टैक्स नहीं लगा सकते, ये डरते हैं अमीरों पे टैक्स लगाने से। पाकिस्तान में 50-60 लाख दुकानदार हैं जिन्हें टैक्स देना चाहिए, ये उन पे टैक्स नहीं लगाते। उन पे 1000 रुपए महीना भी टैक्स लगा दें तो ये इनका जो है बजट खसारा खत्म हो सकता है। सही, आप ठीक। बताइए कि ये इनका सारा जोर गरीब लोगों पे चलता है। दालों पे टैक्स है, घी पे टैक्स है, हर इस्तेमाल, साबुन पे टैक्स है, हर इस्तेमाल की चीज जो गरीब आदमी की है उस पे सेल्स टैक्स लगा हुआ है, कहीं पे ड्यूटी लगी हुई है। बिजली पे 5 किस्म के टैक्स लगे हुए हैं, नीलम जेलम टैक्स, फला टैक्स, एक्साइज ड्यूटी, सेल्स टैक्स। मेरा ठीक, बिजली अदनान का साहब बिल आप में दुरुस्त कह रहे हैं, लेकिन अब मौजूदा हुकूमत ये कहती है कि ये अगर सब कुछ इतना अच्छा होता तो हमारे आते ही 2 महीनों में ऐसा क्यों हो जाता कि मुल्क दिवालिया होने के करीब पहुंच जाता। इस पर खुर्रम शेर समा साहब से राय मालूम करते हैं, वो हमारे साथ मौजूद हैं फ़ोन लाइन पर। खुर्रम साहब अस्सलाम वालेकुम। खुर्रम शेर समा साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। शुक्रिया आपने वक्त निकाला प्रोग्राम के लिए। अदनान आदिल साहब, हीर सऊ साहबा मेरे साथ भी मौजूद हैं इस वक्त। आपसे ये जानना चाहूँगी कि इस वक्त बात हो रही है इन्फ्लेशन की, इस वक्त जो माशी दलदल में फंसी हुई इकॉनमी, हमारा फंसा हुआ मुल्क, उस पर ज़्यादा डिबेट हो रही है। अब अदनान साहब मेरे साथ मौजूद हैं, वो ये समझते हैं कि कोई भी हुकूमत हो, ख्वाह नई हो पुरानी हो, वो पिछली हुकूमतों पर सारा मलबा डाल देते हैं। अब इस वक्त भी यही है, मौजूदा हुकूमत ये कहती हुई दिखाई दे रही है कि सब कुछ अच्छा था 2 महीने पहले तक, तो ऐसा क्या हो जाता, 2 महीनों में ऐसा क्या हो गया कि मुल्क दिवालिया होने के करीब पहुंच गया। इस मौशी दलदल में इस वक्त जिस वक्त हम फंसे हुए हैं, ये सारा पिछली गुज़श्ता हुकूमत की वजह से, क्या कहेंगे आप? अच्छा देखें, 2 महीने पहले या अंदाजन 4 महीने पहले यही हालात थे जिस बुनियाद पे इमरान खान की टीम जो है एहसास प्रोग्राम भी चला रही थी और लंगर खाने भी चल रहे थे, कोई नहीं सोएगा वो प्रोग्राम्स भी चल रहे थे, पेट्रोल के ऊपर सब्सिडी भी दी हुई थी। और उसके साथ साथ आपको याद हो कि कोविड के दौरान हजारों लोगों को जो है उनके बिल्स भी माफ किए थे, बल्कि लाखों बिजली के बिल्स माफ किए थे, अलग अलग फैसिलिटीज दी हुई थी, कोविड वैक्सीनेशन हो रही थी। इन्हीं हालात में चल रहा था ना, तो ये साबित हो गया कि जो वो टीम उस वक्त बैठी हुई थी वो कॉम्पेरेंट टीम थी, वो मुल्क को बेहतर तरीके से चला रही थी। वो ममालिक जैसे कि सऊदीया हो गया, टर्की हो गया, उसके साथ साथ चाइना हो गया, वो आपको इमरान खान की अच्छी पॉलिसीज की वजह से, उनका एक फ्रेंडली रिलेशनशिप की वजह से आपकी मदद कर रहे थे। लेकिन ऑल ऑफ अ सडन एक यूएस रिजीम चेंज के जरिए आपके ऊपर ये सारे हालात पैदा हो जाते हैं। आपने ये सोचा कि अमेरिका आपकी मदद कर रहा है, अमेरिका आपको फाइनेंशियल हेल्प भी करेगा, अमेरिका ने आपकी फाइनेंशियल हेल्प नहीं करी, चाइना ने मना कर दिया, यूएई ने मना कर दिया, तुर्की ने मना कर दिया। अब आप पूरी दुनिया के अंदर अकेले रह गए, सिर्फ आपके पास आईएमएफ है और कुछ भी नहीं है। अब जो आईएमएफ की डिमांड्स है वो तो इनको माननी पड़ेंगी, इनके पास कोई चॉइस ही नहीं है, क्योंकि इन्होंने तो पहले ही कह दिया कि हम बेकारी हैं और बेकारियों के पास कोई ऑप्शन होता नहीं है। तो देखिए, इस बात पे आप यकीन कर लें कि जब तक आपकी इम्पोर्टेड हुकूमत बैठी हुई है, आपका पेट्रोल इसी तरह बढ़ता रहेगा, बिजली और बढ़ेगी, गैस और बढ़ेगा, महंगाई और आएगी। इनको समझ में नहीं आएगा इन्होंने करना क्या है। ये हालात जब तक ऐसे ना हो जाएं कि लोग सड़कों पे आए और गरिबान जब तक ना पकड़े, ये छोड़ के जाएंगे नहीं। ठीक, खुर्रम साहब आप दुरुस्त कह रहे हैं, लेकिन मौशी एक्सपर्ट ये कहते हैं कि ये एग्रीमेंट आपकी गवर्नमेंट करके गई है, ये तरीन साहब करके गए हैं। ये एग्रीमेंट हमने कहां से गई, खुद आगे आईएमएफ के एग्रीमेंट्स कर रहे हैं हर चीज बढ़ाने के। तो दूसरी चीज देखें कि इनका जो मकसद था वो मेन मकसद ये था कि इन्होंने नैब के अंदर अमेंडमेंट्स लानी थी, इन्होंने ईवीएम का खात्मा करना था और ओवरसीज का खात्मा करना था। आपने अपना शौक पूरा कर लिया ना, अब आप जाएं, हमारी जान छोड़ें, इलेक्शंस करवाएं ताकि आगे हम मुल्क संभालें। देखिए, प्रायोरिटी ये नहीं कि इमरान खान की क्या प्रायोरिटी है, नंबर 1 प्रायोरिटी इमरान खान की पाकिस्तान है ना। अब पाकिस्तान जिस तरफ जा रहा है, पहले हमें पाकिस्तान किस हाल में मिला था उसको हमने संभाला, आपकी इकोनॉमी आगे गई, आपकी हाईएस्ट टैक्स कलेक्शन हुई, हाईएस्ट रेमिटेंसेज आई, हाईएस्ट आपके एक्सपोर्ट्स हुए, वो उस हालात से जो आपने हमें छोड़ के गए। ठीक, अब वापस एक मुसीबत आप हमारे लिए तैयार करके जा रहे हैं, हम फिर आएंगे, हम फिर संभालेंगे। तो अब अवाम को इन निकम्मों को हमेशा के लिए फारिग करना पड़ेगा। ये अमेरिका के गुलाम है, ये आईएमएफ के गुलाम है, के दिमाग में भीख मांगना सारी जिंदगी के लिए बसा हुआ है। इमरान खान तो आहिस्ता आहिस्ता बाहर निकाल रहा था ना आपको।
तो ठीक खुरम साहब, पॉइंट टेकन, लेकिन expectation- हुकूमत समझती है कि इलेक्शन से पहले इस वक्त वे फॉरवर्ड इलेक्शन नहीं बल्कि ग्रैंड माशी डायलॉग है, वो ये समझते हैं कि इस वक्त उस पर आना चाहिए। दो के करें ना, पाकिस्तान 18 तरीके साहब मुस्तरद कर चुकी है, लेकिन अब आगे क्या इरादा रखते हैं उस पर? देखें, ग्रैंड डायलॉग करें, क्यों नहीं करते हैं? 18 सियासी जमातों का पीडीएम का ये अचार है, आप क्यों नहीं करते हैं? करें। सारी सियासी जमातें पाकिस्तान की पूरा टब्बर तो साथ बैठा हुआ है, आपकी हुकूमत के हिस्सा है, चाहे वो पीपल्स पार्टी हो, चाहे वो JUIF हो, चाहे वो MKM हो, चाहे वो PMLN हो, सब तो है साथ। और किसके साथ ग्रैंड अलायंस करना है? नहीं, इमरान खान पाकिस्तान के साथ तरीके करना है, साहब नहीं इमरान खान चाहती साहब कि ने हटा मुल्क दिया ना। माशी बहरान से निकले या निपटे उससे? आप नहीं बनना चाहते, पाकिस्तान तरीके साहब नहीं बनना चाहती हिस्सा? मैं आपसे गुजारिश करूंगा कि हम तो मौजूद थे ना, हमें तो हटा दिया गया, अब तो जी। सारे इकट्ठे हमारे साथ क्यों बैठने हैं? आपके लिहाज से तो हम तो निकम्मे हैं ना, तो आप संभाले हम मुल्क को बैठकर। ठीक ठीक। आपने तो ये मुसीबत हमारे लिए आपने पैदा की है ना। अभी देखें, मैं अपनी गाड़ी में पूरे शहर में मुझे कहीं पेट्रोल मिल जाए, सारे पेट्रोल पंप तकरीबन बंद पड़े में, कोई पूछने वाला नहीं है इन्होंने क्यों बंद कर दिए पेट्रोल पंप। ये इंतजार करें रात 12 बजे का 25 या 30 रुपए जो पड़ेगा उसमें बेचेंगे। बुरा हाल है पूरे शहर में, बिल्कुल पैनिक हुआ हुआ है। लोग जो है ना गाड़ियों को धक्के लगा रहे हैं, कोई मोटरसाइकिल को धक्के लगा रहे हैं। ये इम्पोर्टेड हुकूमत ये कुछ कर सकती है? ठीक ठीक खुरम साहब, आपका पॉइंट आ गया, इसी पर जवाब लेते हैं हीर साहबा से। हीर साहबा, छा चवंदो खुरम साहब जो मौक़िफ़ मां ॿुधो जेका इहा ॻाल्हि कनि पिया त जॾहिं असांखे कुझु न पियो अचे, असांखे तव्हां चवंदा हो त असांखे तजुर्बो न आहे, असीं नाइल आहियूं, असांखे हलाइण जी घुर्बल एक्सपर्टीज़ कोन्हे, त अॼु छो असांखे चओ पिया या असांने ॾिसो पिया त ग्रैंड डायलॉग में असां सां गॾु अची वियो, अॼु छो तव्हांखे ज़रूरत पए पई तजुर्बे जी, एक्सपर्टीज़ जी? नाज़िर, हिकिड़ो त बिल्कुलु सही थो चवे त तजुर्बो न हो, 3.5 सालनि में जेको मुल्क जी तबाही कई आहे उहो साम्हूं आहे। मुंहिंजो भाउ ॻाल्हि थो करे त USA जे ख़िलाफ़ तव्हांजी अधु कैबिनेट जेकी आहे न उहा USA जी मां ई तव्हांजी रेडी में ठाही हुई। तव्हांजा ई फ़ैसिला हुआ त स्टेट बैंक जो गवर्नर जेको आहे पाकिस्तान जे हुकूमत जे साम्हूं जवाबदार कोन थींदो, IMF जे साम्हूं जवाबु। तव्हांजा ई फ़ैसिला हुआ त ओकरा हर 15 ॾींहं पंहिंजे हिसाब सां प्राइस वधाईंदी। तव्हांजा ई इन हुकूमत निकमी हुकूमत जा ई फ़ैसिला हुआ त नेपरा जा जेके आहिनि उहे फ़ैसिला जेके आहे उहो पान कंदी। हिननि जूं ई शयूं जेके रखियल हुयूं उहे उन्हनि जो ई आवाम कुमियादो भुगते पई। ऐं इहे जेके हींअर पेट्रोल जी क़ीमतूं वधियूं आहिनि उहो हिननि जो ई कारनामा हुआ। असल में इशू जेको चयल वियो हिन वक़्तु 3.5 सालनि जी, हाणे आउं ॻाल्हि कयां त इहो चयो थो वञे त बाबा पिछली हुकूमत जी ॻाल्हि, पर तव्हांजा जेके फ़ैसिला तव्हां कया ऐं अञा ताईं हिननि खे मुल्क सां छा मोहबत आहे? केरु आहे हिननि जा अध खां वधीक त वेठा आहिनि, ॿाहिरि वेठा आहिनि, हलिया वेंदा। मुल्क खे हलाइण वारा केरु आहिनि जेके तव्हांजा असां जहिड़ा भुगतींदासीं? हिननि जा फ़ैसिला उहे हुआ। छा तव्हां ॿुधायो त तव्हांजो सिपैक किथे हो? तव्हांजी चाइना सां दोस्ती तव्हांजी किथे वञी बीठी हुई 3.5 सालनि में? तव्हांजा चाइना तव्हां सां किथे बीठो हो? उहे जेके तव्हांजा इस्लामी मुल्क वेझा हुआ उहे किथे तव्हां सां किथे करतो बि न? सही पिया चयो त ज़ाहिर आहे हिन वक़्तु कंहिं पार्टीअ खे या हुकूमत खे ॾिसण जी न बल्कि मुल्क खे ॾिसण जी ज़रूरत आहे, मुल्क खे हिन बहरान मां कढणो आहे। पर हुन सां गॾोगॾु जी हिकिड़ो सवाल करे वठां फरेज़, हिन खां पोइ तव्हां भले हुनजो जवाब ॾिजो। मां हिकिड़ो सवाल जॾहिं पाकिस्तान पीपल जो चेयरमैन वज़ीर ख़ारजा मुल्क जो वञे थो, उते वेही हू साबिक़ा प्राइम मिनिस्टर खे डिफेंड थो करे। छा असांजो साबिक़ा वज़ीर आज़म वेही गंद कंदो हो जे तव्हां वञी इंटरनेशनल किथे फोरम ते बीहंदा हुआ त तव्हां मुल्क खे गारियूं, मुल्क जे माण्हुनि खे गारियूं ॾींदा हुआ लीडरनि खे? इहो फ़र्क़ु आहे सियासतदान में, इहो फ़र्क़ु आहे एटीट्यूड में। त हिननि जो कमु आहे सिर्फ़ु मतिलबु लीडरशिप खां वठी हेठि ताईं सिर्फ़ु कमु आहे त किथे ग़लीज़ ज़बान इस्तेमालु करणु, गार गंद करणु, जेतिरो तव्हां ते गंद उछलणु उहो हुननि जो कमु आहे। माशी एक्सपर्ट्स बि इहा राय रखनि था त ही जेके क़ीमतूं वधियूं आहिनि या वधंदियूं ईंदड़ ॾींहंनि में उहो अहम आहे ऐं नागुज़ीर आहे, मौजूदा सूरत हाल में ज़रूरी आहे। इहा ॻाल्हि बि माशी माहिर कनि पिया त ज़ाहिर आहे त इहो सभु कुझु 2 महीना नज़र कोन थियो आहे, पोयां वारो तसलसुल बि आहे ऐं कुझु हिन वक़्तु जेके फ़ैसिलनि में कुझु ताख़ीर थी आहे या जेके पॉलिसीज़ आहिनि उनजो बि असरु आहे। पर उन सां गॾोगॾु इहो बि ॼाणायो पियो वञे त अव्हां जी पार्टी ही जंहिं महांगाई ख़िलाफ़ु मार्च कयो, अव्हां जी जेका हिन वक़्तु हुकूमत में पार्टी आहे इत्तेहादी पार्टी मुस्लिम लीग नून पारां मार्च कयो वियो, जलसा कया विया, जुलूस कया विया, उन में कॾहिं न ॿुधायो वियो त अव्हां हुकूमत में ईंदो त अव्हां सां अहिड़ो हशर थींदो या मुल्क सां अहिड़ो हशर थींदो। उन वक़्तु इहो ई पियो ॿुधायो वियो त हर शइ तयारु आहे,
टीम रेडी आ, होमवर्क पूरो आ, बस ईंदासीं ऐं महांगाई खे ख़तमु कंदासीं, त पोइ उहो छा हो? छा रियलाइज़ेशन न ही, होमवर्क पूरो न हो, उहो छा हो? मूंखे न त मुंहिंजी लीडरशिप या केरु चयो त असां 100 डेज प्रोग्राम ॾिनो, असीं ईंदासीं, असांजी 200 माण्हुनि जी टीम मौजूद आहे, असां हमारे पास $200 आएंगे, हम $100 IMF को मुंह पे मारेंगे, एक को मुल्क करेंगे, अहिड़ी का बि लीडरशिप पॉलिसी कोन्हे। हा, लीडरशिप जो इहो ज़रूर हो त असां ईंदासीं, शयुनि खे बहितर कंदासीं ऐं आज बि हुन ते क़ाइमु आहियूं। असां को बि टाइम फ्रेम कोन ॾिनो हो, लीडरशिप ॾिनो हो, असां लीडरशिप कोन ॾिनो हो, चेयरमैन बलावट कोन ऐं ईंदो त सभु शयूं त कया न अलादीन चिराग पाण सां गॾु खणो पियो अचे, सभु शयूं बहितर करे वेंदियूं। हा, उन्हनि जो इहे हुयो त असां ईंदासीं, शयुनि खे बहितर कंदासीं, कोशिशि कंदासीं शयूं बहितर थियनि, कंट्रोल में अचनि, महांगाई कंट्रोल में अचे, प्राइसिस बहितर थियनि ऐं तव्हांजी लोड शेडिंग जेको आहे उहो यकीन पियो 3.5 सालनि में जेकॾहिं तव्हां हिकिड़ो मेगा प्रोजेक्ट न खणी अचो, हिकिड़े में तव्हां बहितरीन न आणो त उनजो इम्पैक्ट पवंदो। जॾहिं हिननि खे हुकूमत मिली त लोड शेडिंग जो छा टाइमिंग हुई ऐं हाणे वरी छा थी वई आहे, त उनजो तव्हां चओ त न असां सभु कुझु सही कयो हो, सिर्फ़ु हीअ जेके आहिनि हुकूमत उन्हनि ग़लति कयूं, त फ़ैसिला जेके जिन कया आहिनि उन्हनि जो हिकिड़े ॾींहंनि में 2 ॾींहंनि में 4 ॾींहंनि में इम्पॉसिबल आहे त तव्हां शयूं बहितर करो, टाइम लॻंदो ऐं फ़ैसिला ठीक है, पर पोइ इहो बि मञो त हुननि दौर में जेके पोएं दौर में फ़ैसिला थिया उन लाइ बि ज़रूरी आहे त हुननि खे बि टाइम घुरबल हो ऐं मामला हुआ ऐं अव्हां जे लाइ बि साॻियूं हालतूं आहिनि, हुननि जे लाइ बि साॻियूं हालतूं। 4 साल ॾिना, 3 साल ऐं उहो माण्हू जेको चवंदो हो त आउं करप्शन कोन कंदोसि, उहो माण्हू जेको चवंदो हो त मूं वटि टीम मौजूदु आहे, उहो चवंदो जेको पेट्रोल जी गैस जी क़ीमत वधंदी त चोर वज़ीर चोर आहे ऐं उन जहिड़ी शयूं वधायूं त सवाल माण्हू आम माण्हू उथारियो, तूं ॻाल्हि हिकिड़ी कई करीं ॿियो पियो ऐं उन ई जेको मुल्क जो घड़ो घर कयो उहो तव्हांजे साम्हूं आहे। असांजे साम्हूं ही वारियूं हालतूं बि आहिनि, मौजूदा हालतूं बि असांजे साम्हूं आहिनि ऐं गुज़िरियल बि आहिनि, बिल्कुलु ही हालतों बस असांजे सामू आइन। खुर्रम साहब क्या कहेंगे? हीर साहबा को आपने सुना, वो ये समझती हैं कि इस वक्त किसी पार्टी को, किसी हुकूमत का नहीं, बल्कि ये मुल्क को क्राइसिस से निकालने का मामला है। तो अगर मुल्क से मोहब्बत होगी तो पाकिस्तान तहरीक इंसाफ वाले आगे आएंगे, हमारे साथ बैठेंगे। और साथ साथ ये कुछ इन खबरों पर भी बताइएगा, क्योंकि हमने देखा कि लॉन्ग मार्च के हवाले से पाकिस्तान तहरीक इंसाफ का ये मौक़िफ़ था कि सुप्रीम अदालत के बाद हम इस पर लाए अमल देंगे, लेकिन अब काफ़ी दिन गुजर चुके हैं, उस पर कोई पेशरफ्त होते दिखाई नहीं दी। तो वो उसका स्टेटस क्या है? कब आप लॉन्ग मार्च के हवाले से कब चीज़ें सामने आएंगी? देखिए, पहली चीज तो है कि इस बात को याद रखेंगे, आज जो भी हालात मुल्क के हुए हैं पिछले 2 महीने में, इसके सबसे बड़ी जो जिम्मेदार सियासी जमात है वो पाकिस्तान पीपल्स पार्टी है। सारा खेल इनका खेला हुआ है और इन्होंने अपनी आपस की नफरतें और खान निकालने के लिए सब कुछ किया है। क्योंकि हम तो जानते थे ना कि आसिफ अली जरदारी ने कहा था कि नवाज शरीफ जो वो हरियों का चोर है और उसको अगर हमने माफ कर दिया तो अल्लाह भी नहीं माफ करेगा। तो उन्होंने बदला लिया, जो कुछ उन्होंने मोहतरमा शहीद बेनजीर भुट्टो साहबा के साथ करते रहे, जिस तरीके से किरदार कशी करते रहे, तो उसका बदला लिया है जाहिर मेरे ख्याल से। दूसरी बात, आपने सुना था कि शहबाज शरीफ ने कहा था कि जरदारी में तुम्हारे पेट से पैसा फाड़ के मुल्क का लुटावा निकालूंगा। तो इन दोनों की हकीकत तो आप इन्हीं के लीडर्स के जबानी आप जानती हैं। आप इन्होंने मुल्क की चीखें निकाल दी, 2 महीने में सत्यानाश कर दिया है। डॉलर जो है वो 200 से ऊपर चले गया है, मुल्क की मईशत को तबाह करने में तुले में हैं। पूरे सूबे सिंध के अंदर पीने का पानी गायब हो गया है, हारियों के पास पानी नहीं है। जिस दिन से इमरान खान गया है, पहले पानी पानी था। जब से पाकिस्तान तहरीक इंसाफ की हुकूमत गई है, पूरे सूबे में बिजली नहीं है। अरे भाई, हम तो बुरे थे ना, आप तो बहुत अच्छे हैं। सिंध के लोगों को पानी कहाँ चले गया? पानी कहाँ गया? सिंध के लोगों की बिजली बताएं। कराची को एडिशनल जो बिजली इमरान खान साहब ने दी थी वो भी वापस ले ली गई है। अच्छा, इनके कमिश्नर, डिप्टी कमिश्नर कहीं मार्केटों में जाके रेट भी मार रहे हैं कि भाई ये जो एक तो ओरिजिनल इन्फ्लेशन है, दूसरी जो आर्टिफिशियल है उसको कोई जो चेक एंड बैलेंस नहीं है। तो मेरी गुजारिश आपसे ये है कि मुल्क सत्यानाश कर दिया पीपल्स पार्टी ने, और अब आगे बैठ के हमसे जो है ना टीवी के टॉक शोज में बोल रहे हैं कि हम ग्रैंड डायलॉग में बैठे। हमारा आपका किसी ग्रैंड डायलॉग शायरों से कोई ताल्लुक नहीं है। आप जाएं, हमारी जान छोड़ें, इलेक्शन कराएं, हम आपको देखें 2/3 मेजोरिटी लेकर वापस आएंगे और फिर हम आपको इस मुल्क को चला के दिखाएंगे। लेकिन अब खुर्रम साहब वो इलेक्शन पर तो राजी नहीं है, अब क्या होगी आइंदा का लाएअमल क्या होगा? इलेक्शन पर तो राजी नहीं है, वो तो उन्होंने वाज़ेह कर दिया कि अब हम ग्रैंड डायलॉग की तरफ जाएंगे, मुल्क के मसाइल हल करने पर फोकस करेंगे। इलेक्शन का तो कोई इम्कान नहीं है, तो कैसे आप लोग उनको वहाँ पर लेकर आएंगे? क्या लाएअमल आएंगे? करेंगे? देखिए, आप मेरी छोटी सी बात खत्म करके आपको बोलूं, इनका मकसद पूरा हो गया है।
नैब अमेंडमेंट्स हो गई हैं, ओवरसीज को फारिग कर दिया इन्होंने, ईवीएम खत्म कर दिए, फ्री एंड फेयर इलेक्शन कराने के इरादे में नहीं है। अब बस इन्होंने बहाने बनाने ग्रैंड श्रैंड के और ये निकलेंगे किसी तरीके से। सिंध के लोगों से गुजारिश है आपके चैनल के थ्रू इनका चेहरा पहचान लें, ये वापस आएंगे, आपका यही हशर करेंगे, यही हाल करेंगे आपका। इनसे भागें, इनसे जान छुड़ाएं, अच्छी क़यादत लेकर आए जो सिंध के लोगों को डिलीवर करें, लोगों की मदद करें, हारियों की फिक्र करें, गरीब जहाँ पे लोग रहते हैं उनके लिए कुछ काम करें। ये तो अपनी जायदादें बनाएंगे, अपना माल बनाएंगे, अपना जो है ना मामला सीधा करेंगे। इनको लोगों से कोई गर्ज नहीं है। आज केपी बेहतर हो रहा है, पंजाब में बेहतरी आ रही है, मेरा सिंध क्यों पीछे जा रहा है मुझे बताएं। मुझे इस बात पे गुस्सा है, मेरा सिंध क्यों पीछे। 4 साल मैंडेट था आपके पास, कराची ने अच्छा खासा मैंडेट दिया आपको, इसके अलावा भी आपकी इत्तेहादी जमायतें थी, कुछ नहीं डिलीवर हुआ। पीछे जा रहा है। सिंध के वाले से आपने बात की तो खुर्रम साहब 4 साल एक अच्छा खासा टाइम पीरियड था, हमने देखा कि बारहा कुछ तजुर्बात भी किए गए लेकिन उसका कोई फ़ायदा नहीं हुआ, कोई रिजल्ट नहीं आया। सिंध के वाले से ऐलानात भी हुए लेकिन डिलीवर नहीं कर पाए आप लोग भी। उसकी नहीं, हम क्यों डिलीवर करेंगे। देखें, आप एक बहुत सीनियर जर्नलिस्ट हैं, मेरी आपसे गुजारिश है आवाम को बताना बहुत ज्यादा जरूरी है कि सिंध में हुकूमत पीपल्स पार्टी की है। चाहे लोगों को पीने का पानी ना मिले, चाहे कुत्ते काटें, चाहे थर में बच्चे मरे, चाहे लड़काने में लोग एड्स से मरे, चाहे यहाँ पे बिजली ना हो, गैस ना हो, सब जिम्मेदारी पाकिस्तान पीपल्स पार्टी की थी और किसी की नहीं थी। इनको लेकिन कराची शहर की अगर बात की जाए तो आपके पास एक अच्छा खासा हैवी मैंडेट था, जब कराची में डिलीवर नहीं हुआ तो फिर कैसे सिंध के लोग। कराची के बारे में आप मुझसे बात करें, मैं आपको बता दूं 52 फायर ब्रिगेड हमने दी, जल की फैक्ट्रियां राग हो जाती थी, यहाँ पे स्टॉर्म ड्रेन हमने साफ करवाए, लोग बारिशें होती थी अल्लाह की रहमत में तब्दील हो जाती थी। यहाँ पे बड़े बड़े रोड जैसे कि निश्ता रोड है, नेपियर रोड है, नाजमाबाद में 6 ब्रिज हो गए, मंगोपीर रोड हो गए, ये सब हमने बनाए। फ्रेट कॉरिडोर की तैयारी हमने शुरू की, K4 को शुरुआत हमने कराई, चल रहा है। KCR का प्रोजेक्ट हमने शुरू करवाया, ग्रीन लाइन हमने बनाई। 15 साल में पीपल्स पार्टी एक बस नहीं दे सकी शहर को, वो हमने कराया। ठीक, खुर्रम साहब हीर साहबा को भी सुनते हैं और ये आपने सारी बहुत सारी चीजें गिनवाई। पीपल्स पार्टी ने क्या किया अपना जी, लेकिन मसला ये था कि जब वो वक्त था उस वक्त इत्तेहादी आपके साथ खड़े नहीं हुए इन सारी चीज़ों के बावजूद, और इसके आपके अपने मेंबर्स आपके साथ खड़े नहीं हुए, तो ये भी नहीं। देखिए, बात ठीक है आपकी, मैं एग्री करता हूँ, आपने बिल्कुल ठीक कहा। देखें, जब एक इंसान का ज़मीर बिक जाए ना, जब वो लोटा हो जाए, जब उसने फैसला कर लिया कि मैंने अपना सौदा करना है, मैंने पैसे लेने हैं, कोई गाड़ियों की रिवो की हद दिखा, किसी ने मान लिया, तो जो बेजमीर लोग होते हैं उनके लिए नाम दुनिया के अंदर एक बेगैरत का लफ्ज होता है। तो जिन्होंने गद्दारी करी ना, उनका नाम तारीखों में लिखा जाता है, और जहाँ जाते जाए ये खुश चला आएंगे, हमारे साथ लोग बैठे हैं जो हमें सपोर्ट करेंगे। ठीक, खुर्रम साहब आपका पॉइंट आ गया है। मेरा सवाल अभी वो इस्तीफों और लॉन्ग मार्च वाला भी रहता है, आपकी तरफ आती हूँ, हीर साहबा से रिस्पांस ले लूं। जो लोटे थे, जो अब मैं क्या आपको आगे बोलूं। ठीक, आपका जवाब आ गया। हीर साहबा छा फरमाइंदो सिंध जी भी ॻाल्हि कनि पिया ऐं सिंध समेत हू ॻाल्हि कनि पिया त बाबा सभिनी ॾिठो असांखे हिननि चवंदा आया त असां वटि कुझु न आहे, असां कुझु न करे सघंदासीं, पर हाणे ही जेको कुझु कनि पिया उहो बि दुनिया ॾिसे पई। तव्हां हिकिड़ो त मतिलबु हेॾे वॾे चैनल ते वेही सभु दावा कराइनि त सभु कुझु असां कयो आहे, KCR असां कयो आहे, K4 असां कयो आहे, ही रोड असां ॾिना आहिनि, फैक्ट एंड फिगर सां ॻाल्हाईंदो आहे, सुठो आहे। हिकिड़ो सुलझियल माण्हू आहे, उहो वेही मूंखे तव्हां उहो ई चवंदो जेको लीडरशिप जो कूड़ ॻाल्हाईंदो त पोइ हुनजा वर्कर बि ईअं ई ॻाल्हाईंदा। पाणी 2 महीननि में गायब थियो आहे, लोड शेडिंग 2 महीननि में थी आहे, पाणी जो हशर छा थियो हो, डेवलपमेंट वफ़ाक़ी हुकूमत में रही, वफ़ाक़ी हुकूमत कराची जा ऐलान छा कया, सिंध खे तव्हां ॾिठो छा सिंध खे तव्हांखे ॾिनो, इहे शयूं हुननि साम्हूं अॼु चवनि था अगरि तव्हां डिलीवर कयो आहे न, अचनि मैदान ते ख़बर पइजी वेंदी न छा कयो आहे, छा डिलीवर कयो आहे। पोइ सिंध गवर्नमेंट हुजे या मर्कज़ हुजे, खुर्रम साहब जो मौक़े हो त पीपल्स पार्टी खे सेफ पोजीशन एंजॉय पे करे। न ॾिसो न, जेकॾहिं तव्हांजी हुकूमत में तव्हां इत्तेहादी आहियो, अगर तव्हां सुठो कमु करो था तो उनजी ज़िम्मेवार इत्तेहादी सब गवर्नमेंट हुकूम जेके में पार्टी तो नहीं, अगर तव्हांजो को बि ग़लति इम्पैक्ट वञे थो, टैक्स लॻे थो, अचनि थियूं त हुनजो भार सभिनी पार्टियुनि ते ईंदो। इहो न आहे त सिर्फ़ु पीपल्स पार्टी हुकूमत जो हिसो आहे। अगर शयूं सुठियूं बहितर थींदियूं त हुनजो इम्पैक्ट असां ते, असांजे वोटरनि ते,
वर्करनि में छा हिन वक़्तु जेका पेट्रोल जी क़ीमतूं वधनि थियूं त सिर्फ़ु नून लीग ते इम्पैक्ट पवंदो, छा पीपल्स पार्टी ते न पवंदो, पीपल्स पार्टी जे वोटर सपोर्टनि ते न पवंदो। त यकीननि जेके फ़ैसिला थियनि पिया उहो गॾिजी उन शयुनि खे उन्हनि हालातनि खे मुंहुं ॾियणो आहे। असां हिन वक़्तु जेकॾहिं हुकूमत में वेठल आहिनि उहे फार्म बहितर तरीक़े सां सोल्यूशन करण जी कोशिशि करियो, गालम गलोच कोन था करियूं, बदतमीज़ी कोन था करियूं, टारगेट कोन था करियूं। अगरि असांजे जेके बिलावल भुट्टो वञे थो, मां लाचे थी ॻाल्हि कयां, बिलावल भुट्टो वञे थो त हू मुल्क जो सफ़ीर थी थो वञे, हू मुल्क जी ॻाल्हि थो करे, हू पंहिंजी ज़ाती ॻाल्हि कोन थो करे, पीपल्स पार्टी ॻाल्हि कोन थो करे, हू मुल्क जी इज़त मुल्क जी वक़ार जो ख़्यालु थो रखे। हू वञे थो त चाइना सां ॻाल्हि करे थो त असांजो जेको लोन आहे उनखे डिले करियो, हू वञे थो ई ॻाल्हि करे थो त बाबा मुंहिंजा जेके स्टूडेंट उन्हनि खे तव्हां वापसि खणी अचो। त हे आहिनि ॻाल्हियूं जेके मुल्कनि खे तव्हां इंटरनेशनल में हिकिड़ो इमेज खणी था वञो, उन में सिर्फ़ु चेयरमैन बिलावल भुट्टो जी इज़त कोन थी ठहे, मुल्क जो वक़ार वधे थो। त असां सम्झूं था त हिन वक़्तु जेके बि इतिहादी आहिनि उहो सम्झी वेही फ़ैसिला कंदा। टाइम आहिनि, ॾुखियो आहे, हिनखे कढी वेंदा। हिन टीम आहे, कमिटेड माण्हू आहिनि, हिननि जूं जड़ूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जूं जड़ूं अवाम में आहिनि। असांखे सुभाणे बि अवाम में वञिणो आहे, असांखे जनरल इलेक्शन में अवाम वञिणो। जेकॾहिं असां ग़लति फ़ैसिला कंदासीं, ॾुखिया फ़ैसिला कंदासीं त असांखे अवाम खे फ़ैसिलो आहे। रेडीमेड हुकूमत जेके चवंदा हे आहिनि जेके वेंदा ई कोन ख़बर आहे त सजावट में वधीन खां वधीक कश्मीर में केरु वेंदो। उन ते बि ज़रूरु असां सां ॻाल्हाईंदासीं। वक़्तु गौसबख्श महर साहिबनि तमामु सीनियर सियासतदान मूंसां गॾु मौजूदु आहिनि, GDA सां तालुक़ु रखनि था। गौसबख्श महर साहिबु अव्हांखे बि वेलकम कयां थी। अस्सलाम वालेकुम। महिरबानी, वालेकुम सलाम। महिरबानी मां वक़्तु कढियो गौसबख्श महर साहिबु प्रोग्राम जे लाइ। ऐं नाज़रीन खे बि ख़बर आहे त हिन वक़्तु जेका हक़ीक़ी ऑपोजिशन चयूं या जेका ऐवान अंदरि ऑपोजिशन मौजूदु आहे GDA, उन में हिकु अहम रोल आहे गौसबख्श महर साहिब जो बि। महर साहिबु जेका समूरी सूरत हाल आहे, मूंसां गॾु खुर्रम शेर ज़मान साहिबु, हीर सोग साहिबा मूंसां गॾु मौजूदु आहिनि। ऐं तव्हां कीअं ॾिसो पिया, हुकूमत ॼाणाए पई त जेके हिन वक़्तु कुझु स्टेप्स जो अॼु ऐलान थियो आहे कैबिनेट जी फ़ैसिलनि, कुझु कैबिनेट जे इजलास खां पोइ, ऐं कुझु ईंदड़ ॾींहंनि में हुकूमत ॾुखिया फ़ैसिला ॼाणाए पई त असीं अञा बहितर कंदासीं, पर उनजो असरु हिकु सुठो नज़र ईंदो, आवाम मथां असरु नज़र ईंदो, एतमाद जी फ़िज़ा असीं क़ाइमु करण में कामयाबु थी चुका आहियूं, अञा उनजा असर सुठा नज़र ईंदा। अवां अग्री कयो था, ऐवान अंदरि वेठा आहियो, कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल? वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे, सॼी ज़िंदगी असां इहो ॾिठो आहे जॾहिं कोई सियासत में आया आहियूं, इहो जेको वेठो आहे हुकूमत में, इहो माण्हू हलियो वञे पोइ सभु शयूं ठीकु थी वेंदियूं। जॾहिं शहीद भुट्टो साहिबु हुकूमत में, इहे जेके हाणे वेठा आहिनि गॾियल हुकूमतनि सां हुकूमत में, उहे चवंदा आहिनि त भुट्टो साहिब जे वञण उहे सभु शयूं ठीकु थियूं। छा ठीकु थियूं? ख़राबी थी, फॉरेन पॉलिसी ख़राब थी, भुट्टे साहिब मुल्क खे आज़ादु पॉलिसी पई ॾिनी, मुल्क खे पंहिंजे पेरनि ते पई बीहारे, उहो मुल्क जो ॿेड़ो ॿोड़ियो उन्हनि माण्हुनि। वरी उहे माण्हू पावर में आया, उन्हनि माण्हुनि जिन भुट्टे साहिब खे लाथो, जिन भुट्टे साहिब जे ख़िलाफ़ साज़िश कई, उहे ई साॻा माण्हू वरी हाणे साॻी साज़िश कयो। हिन वक़्तु गवर्नमेंट जी हाणे मुफ्ता साहिबु चयो त असां जेको इमरान ख़ान शयूं अग्री न करे आयो हुयो उहे असां अग्री करण था वञूं। पर इमरान ख़ान अग्री न कई त तव्हां इमरान ख़ान खे सपोर्ट था कयो, त माना चङी ॻाल्हि करे इमरान ख़ान न सम्झी तॾहिं उन अग्री न कई, तव्हां उहा अग्री करण था वञो IMF सां। IMF जे कर्ज़ में फासंदा वेंदासीं, ठीकु आहे ग़रीब आहियूं, पर कुझु वक़्तु माण्हू पाण सेंट करे सघे थो न। कंहिंजे रूस सां का ॻाल्हि मुआदो न थियो तव्हां छो था रूस सां मुआदो कयो तेल जो? जॾहिं हिकिड़े मुल्क खे हिकिड़े माण्हू खे हिकिड़ो माण्हू आज़ादु फॉरेन पॉलिसी खणी थो वञे त उन जे ख़िलाफ़ साज़िश थी, की साज़िश न आहे ऐं धमकी हुई त भुट्टे साहिब खे जेका धमकी मिली हुई जेको ख़त भुट्टे साहिब ॾेखारियो ऐं भुट्टे साहिब जा कॾहिं आवाज़ में हाणे बि कननि ते पए थो त हाथीअ को ॻाल्हि न विसरंदी आहे। जेको भुट्टे साहिब जे ख़िलाफ़ हाउस में तकरीर थी साहिब कई त धमकी हुई पर साज़िश न हुई। सभु लीडर असां चुप कयूं, वज़ीर वधियूं, कदम बंदि कई वेठा। त मां चयो बाबा छा थियो आहे पीपल्स पार्टी वारनि खे, पर तव्हां मञो था त भुट्टे साहिब वारो केस जाइज़ हुयो, तो हाणे छड़ो लॻा पिया आहिनि त पोइ अॻिले जी मुखालफ़त कयूं, ख़िलाफ़ ॻाल्हायूं, पंहिंजी तारीफ़ कयूं। बाबा तव्हां को कमु चङो ॾेखारियो न। अपोज़िशन जो हे हाल आहे त लीडर ऑफ हाउस थो ॻाल्हाए थो, थी वरी कॾहिं लीडर ऑफ अपोज़िशन तारीफ़ थो करे, पोइ थो चए मां अॻिते इलेक्शन नून लीग जे टिके ते वठंदुसि। इहो कहिड़ी ऑपोज़िशन कंदो, कहिड़ो रायो ॾींदो प्राइम मिनिस्टर खे? उहो त को वज़ीर रायो कढे थो, वधीक रायो ॾींदा। पोइ मशवरो ॾियो पिया पाकिस्तान तहरीक इंसाफ वारनि खे त उहा वापसि अचे न। मां चयो पिया त कहिड़ी, ऐं ज़ाहिर आहे एॾो वॾो ऐवान आहे ऐं चङी ख़ासी सीट्स उन्हनि वटि हिकिड़ी नुमाइंदगी मौजूदु हुई। पाकिस्तान तहरीक इंसाफ जे वञण खां पोइ अवां महसूसु कयो पिया त ऐवान अंदरि हिकु सुठी असराइती ऑपोज़िशन जी खोट आहे। ऑपोज़िशन आहे ई कोन का। ऑपोज़िशन जेके गवर्नमेंट जो हिसो आहिनि उहे गवर्नमेंट सां डील करे टिकेट वठी के छा वठी के छू वठी, मां हुन ते न चवंदुसि मोतबर इज़त वारा माण्हू आहिनि, पर उन्हनि जेकी कयो आहे उन्हनि खे ऑपोज़िशन करे विहारियो अथऊं।
ऐं हर शइ उहे कंसल्ट कंदा जेके प्राइम मिनिस्टर ऑपोज़िशन शयूं गॾिजी करणियूं उहे कहिड़ियूं मुल्क जे बहितर सही त पोइ हुनजो कंहिंखे फ़ाइदो पियो थिए ऐं कंहिंखे नुक़सान पियो थिए? मुल्क जो नुक़सान थो थिए, सिधो तव्हां जमहूरियत जो नुक़सान थो थिए। ठीकु 58 में रिपब्लिकन पार्टी ठही हुई, उहा गवर्नमेंट ठही, हाणे इहा ऑपोज़िशन ठही आहे, पावर बिलोंग पीटीआई जो। ठीकु मर साहब, ही जेको ग्रैंड डेमो डायलॉग करण वञे पई उनजो आगाज़ बि थियो आहे, जीडीए उनजो हिसो थिए पई? छा जो ग्रैंड जेको डायलॉग कयो पियो वञे माशी बहरान मां निकिरण लाइ, ॾिसंदासीं असां वक़्तु ईंदो त सही फ़ैसिलो वठंदासीं। उन वारे सां को राब्तो थियो आहे? असां कंस्ट्रक्टिव ऑपोज़िशन कयूं था, असां ऑपोज़िशन पर ऑपोज़िशन न कंदासीं, असांजी कंहिंसां दुश्मनी कोन्हे, कंहिंसां प्यारु कोन्हे, सियासत में प्यारु ऐं दुश्मनी न थींदी आहे। ऑपोज़िशन कंदा जेका जाइज़ हूंदी, जेका जाइज़ का ॻाल्हि सपोर्ट बि कंदासीं। ठीकु ठीकु ऐं ही पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे कुझु चवणु चाहींदो या उन सां कोई राब्ता थियनि पिया, कुझु इतला साम्हूं अचनि पिया त कल्ह इन मामले ते पार्टी अंदरि बि के इख़्तिलाफ़ थिया आहिनि त असांखे इस्तीफ़ा ॾियणु सियासी ग़लती वापसि वञणु खपे ईवान में? असांखे ख़बर कोन्हे, मुंहिंजो को राब्तो ॾिन सां कोन्हे। ठीकु 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 मर साहब, वरी महिरबानी मुंहिंजे मां वक़्तु कढियो। ही साहिबु गौस बख़्श मर साहब जूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं ऐं सीनियर आहिनि ऐं समूरी शयुनि खे उहे बि ॾिसनि था। हाणे स्टिल इहा ॻाल्हि हू बि महसूसु कनि पिया त अञा ताईं को असां सां राब्तो न थियो आहे, ग्रैंड डायलॉग के हवाले सां जेका सूरत हाल हूंदी उन मुताबिक़ असीं पंहिंजो फ़ैसिलो वठंदासीं, पर कहिड़ी सुठी ऑपोज़िशन जी खोट खे उहो त सम्झनि पिया त ऑपोज़िशन आहे ई कोन, हुकूमत वारा उते मौजूदु आहिनि ऐं जीअं वणे थो पंहिंजी मर्ज़ीअ जा कानून बि मंज़ूरु थियनि था ऐं ईंदड़ ॾींहंनि में बि कुझु अहिड़ो ई लॻे पियो। उन खां अॻु खुरम साहब इहा ई ॻाल्हि कई त हुकूमत हिन वक़्तु पंहिंजी जेका एजेंडा कुझु सेट करे आई ऐं उन मूजिबि क़दम खणे पई। हिन में कंहिंजो ॾोह आहे त अपोज़िशन जेके पंहिंजियूं शयूं डिबेट थियणु खपे, डिस्कस थियणु खपे, बिल्कुलु जेको वैक्यूम आहे उनजो उहो पीटीआई जी ज़िम्मेदारी आहे। अगरि उहो सम्झे थी त अचे फोरम, छो त बदकिस्मती रही आहे त पीटीआई जी हुकुम जॾहिं बि तॾहिं बि हुन पार्लियामेंट खे अहमियत कोन ॾिनी, पार्लियामेंट खे इशूज़ खे डिस्कस न कयो, डिबेट ई न थींदी हुई ऐं मथां मथां जेके आहे न ऑर्डिनेंस पास थी वेंदा हुआ। हिन वक़्तु बिल्कुलु वैक्यूम आहे। ज़रूरी कोन्हे त जेको हुकूमत जेके फ़ैसिला करे पई उहे सही हुजनि, उहो त अपोज़िशन वेहंदी डिस्कस कंदी त ख़बर पवंदी न त बाबा हिन में कहिड़ी कोताही आहे, कहिड़ी कमी आहे, कहिड़ी ग़लती आहे। जेकॾहिं असां जेको हुकूमत में वठूं हूंदो उहो त चवंदो सभु शयूं सही आहिनि, उनखे हाईलाइट करणु, आवाम ताईं पहुचाइणु करणु उहो त अपोज़िशन जो किरदारु आहे। उहो अपोज़िशन जो किरदारु जेके तव्हां न अदा कंदा, उहो तव्हां रोडनि ते वेंदा, रोडनि ते शयूं कंदा त उहो यकीननि शयूं जेको ख़ाल आहे उहो ख़ाल रहंदो। उन ख़ाल खे पूरो करणु त हिननि जी उहे बार बार चवंदी जॾहिं तव्हां वटि हुन शइ जी पार्लियामेंट जी अहमियत ई न आहे, तव्हां पार्लियामेंट कॾहिं इज़त ॾिनी कोन्हे, उहो वक़ार ॾिनो कोन्हे। जमहूरियत जो हुसन ई पार्लियामेंट आहे जंहिंमें वरी तव्हां असां अहिड़ा अहिड़ा इशू ॾिठा आहिनि नाजा जेके 7-7, 8-8 ॾींहं हिकिड़े इशू ते डिबेट थींदी आहे, पर हाणे जॾहिं तव्हां हुनखे इज़त अहमियत नथा ॾियो पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे हुकूमत आहे उहो पंहिंजे हिसाब सां जेको बहितर सम्झे पई उहो फ़ैसिला करे पई, उहो करे ईंदी ऐं पोइ जॾहिं इलेक्शन टाइम ईंदो इलेक्शन में मैदान ते सभई हलाईंदासीं, पोइ जेको जेको आवाम सां राब्ते में हूंदो आवाम शयूं कंदो। ठीकु ठीकु ई साहिबा, पर उहे फ़ैसिला उहे ई थियनि पिया वन बाय वन, स्टेप बाय स्टेप जेके ॿुधाया पिया वञनि। जीअं खुरम साहब ॻाल्हि कई त हिकिड़ी मख़सूस एजेंडा आहे, पोइ नेब वारो कानून हुजे उन में सभु सम्झनि था त कंहिंजो फ़ाइदो थियणो आहे, हू इलेक्शन रूल्स जी बि ॻाल्हि कनि था त जेको इलेक्शन वारो एक्ट आहे उहो बि कंहिंजो फ़ाइदो थियणो, त हिक खां पोइ ही अवामी मुफ़ाद में घटि फ़ैसिला लॻनि पिया ऐं पंहिंजे मुफ़ादनि में ही फ़ैसिला वधीक लॻनि पिया। अवां दुरुस्त फरमायो त ग़लती कई आहे, सियासी ग़लती पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हिकिड़ो ख़ाल आहे, पर हुकूमत जी बि त कुझु ज़िम्मेवारी बीहे थी। नाजा इलेक्शन जे हवाले सां जेके शयूं रखियल आहिनि ऐं तव्हां चओ पिया हिन वक़्तु मुल्क में तव्हां जेके ॿाहिरियां जेके असांजा आहिनि उन्हनि खे तव्हां वोट, कुझु शयूं ग्राउंड रियलिटी खां रखणी पवंदी। तव्हां शायदि अगरि हिननि जी टीम आहे सोशल मीडिया ते वेठी आहे ऐं रिमार्क्स ॾियणु करणु हुन में शायदि सॼियूं सोशल मीडिया ते ई मुल्क हलंदो, दुनिया हलंदी, पॉसिबल कोन्हे। तव्हां अमेरिका जहिड़े मुल्क में कोन वेठा सुपर पावर में, तव्हां पाकिस्तान में वेठा आहियो। फ़ैसिला उहे करियो जेको ग्राउंड नेब जे हवाले सां जेके हिननि शयूं रखियूं आहिनि त तव्हां फ़ैसिला कयो त तव्हां वरी पगड़ियूं लाहींदा, शयूं कंदा, जेके ग्राउंड लेवल शयूं आहिनि उन्हनि ते वेही डिस्कस करणु बहितर आहे। बाक़ी हाणे हुननि वही जेके हवाई फायरिंगूं कयूं आहिनि, शयूं कयूं आहिनि ऐं उन्हनि ते तव्हां ॿुधायो जेके 3 मैन फायर हुआ
उन ते छा हिननि अपोजिशन गवर्नमेंट पार्लियामेंट वई डिस्कस कई डिबेट कई। कल बि अपोजिशन जेके बि हुआ उन्हनि सभिनीनि चयो त तव्हां पार्लियामेंट में खणी अचो, पार्लियामेंट में डिबेट करो ऐं उन्हनि वई उहो ऑर्डिनेंस तौर जी शयूं अची वियूं त तव्हां जेके बि 3-4 जेके आया हुआ उन्हनि ते कल बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी नूलक ॿियनि पार्टियुनि मुख़्तलिफ़ पंहिंजी ॾिनो त बाबा तव्हां ग़लति शयूं पिया करो, तव्हां ग्राउंड लेवल ते त फ़ैसिला कंदा त जेके शयूं आहिनि असां मञंदासीं, जेके तव्हां न कंदा त पोइ ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हुकूमत में वेठल मेजॉरिटी आहे, मेजॉरिटी ते रही उहो फ़ैसिला पंहिंजे बेस ते पंहिंजे हिसाब सां कनि पिया। उहो तव्हां जेका अपोजिशन आहे कोन, पोइ तव्हां तनक़ीद जी ॻाल्हि कयो, तव्हां हुकूमत जो हिसो, तव्हां अपोजिशन हिसो ई कोन आहियो, पार्लियामेंट में वियो कोन था, पोइ तनक़ीद नाजाइज़ी पई थी छा अथनि, वेठनि ते वेही फ़ैसिला करणा आहिनि। पोइ हू कोन पार्लियामेंट में वियो, पार्लियामेंट में ॻाल्हायो, आवाम खे ॿुधायो न त बाबा कहिड़ी क्लास कहिड़ी अमेंडमेंट न थियण हुजे जेका आवाम जी ख़िलाफ़ आई आहे। ठीक है साहिबा, वरी महिरबानी मुंहिंजी, मां पंहिंजो वक़्तु बि ॾिनो आहे। उहो कहिड़ो क्लास आहे, उहो कहिड़ो रूल आहे, उहो कहिड़ी अमेंडमेंट आहे, उहो ॿुधाईनि असांखे। ठीक है साहिबा, मुंहिंजो मौक़िफ़ अची वियो। हिन वक़्तु खुरम सां मूंसां गॾु मौजूदु न आहिनि, न त उन्हनि खां ज़रूरु जवाबु वठूं हा, पर उन खां अॻु उन्हनि पंहिंजो मौक़िफ़ रखियो आहे त असीं रस्तनि ते वेही करे पंहिंजा मामला अॻिते वधाईंदासीं ऐं हू सम्झनि पिया त हिकु मख़सूस एजेंडा आहे ऐं उन तहत जेके कम हुआ उहे थी चुका आहिनि ऐं हाणे ही निकिरण जी तयारी कंदा। जे ॿिए पासे मां हुकूमत जो बि मौक़िफ़ ॿुधो, जेके हिन वक़्तु धुरियूं मौजूदु आहिनि हुकूमत में, उहे सम्झनि पियूं त हीउ जेको ॾुखियो वक़्तु आहे, असीं कुझु फ़ैसिला वठूं पिया ॾुखिया, पर उनजा असर जल्द नज़र ईंदा। ॾिसूं हाणे ईंदड़ ॾींहंनि में छा थिए थो नाज़रीन, उन वारे सां बि तव्हांखे अपडेट कंदासीं। जो कि प्रोग्राम में हीर सोहू साहिबा मूंसां गॾु मौजूदु हुयूं, खुरम शेर ज़मान साहब मूंसां गॾु मौजूदु हुआ, खौसपश महर साहब वक़्तु कजो, अदनान आदिल साहब बि मूंसां गॾु मौजूदु हुआ। उन सभिनी जी महिरबानी जिन जो वक़्तु कजो। गुफ़्तगू जेका थी आहे उन वारे सां पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी मां सां जल्द मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।